कोटड़ीअ जहिड़े नंढड़े शहर मां यूरोप ऐं इहो सफ़र जेको करे आयो आहे उहो आहे तारिक कोकर। मुंहिंजो हाणे भला जेको ओवरसीज़ पाकिस्तानी अचनि था भला हितां पाकिस्तानी छो न वञे। शायदि तव्हां पहिरियां पाकिस्तान मां माण्हू आहियो जेको पंहिंजी गाॾीअ ते पंहिंजी फैमिलीअ सां गॾु ईअं वियो आहे। पहिरियों पाकिस्तानी बि आहियां, पहिरियों सिंधी बि आहियां। अबरार जिथे बि ईंदो आहे त गाॾी खणाए पोइ ईंदो आहे, पोइ वरी खणाए बि ईंदो आहे, हिकिड़े पासे न। पंहिंजी गाॾी ते वियाऊं ऐं पंहिंजी गाॾी ते मोटियाऊं। कफ्तान बॉर्डर ते तव्हांजो तजुर्बो कीअं रहियो? ऐं कफ्तान बॉर्डर ते तमामु ख़राब। कस्टम क्लियर करवाया है हमने, तकरीबन आधा घंटा हमें लग गया। अभी हम वापस जाएंगे उसी बॉर्डर की तरफ। ईरान में जी एंटर थियो कड़े शहर में थियो? ज़ाहिदान। सिंध में को एड़ो शहर न सिंध में तो को आहे कोन मूंखे, माना प्लानिंग सां ठहियल आहे। क्लास जा होटल आहिनि, बहितरीन होटल आहिनि। तव्हांखे रेंज केतिरी आहे? 10,000 खां वठी 4 लाख ताईं रेंट वारो होटल मिलंदो। तव्हां केतिरा ॾींहं गुज़ारिया? ईरान में मूं तक़रीबन 4 ॾींहं गुज़ारिया। ईरान में पहिरियों असां ज़ाहिदान, किरमान, रफसंजान, पोइ असां यज़द स्टे कयोसीं। एतिरे सफ़र खां पोइ तव्हांजी दिलि चए पई त थोरो वञूं घुमूं फिरूं? इहे मां 16 ॾींहं घटि में घटि एक्सप्लोर कंदुसि ईरान। वाह। गाॾी मुंहिंजी त रोड ते सेफ आहे, पार्किंग आहे। हा सेफ माना चई सभु गाॾियूं बीठियूं आहिनि, तुंहिंजी गाॾी माना सेफ छा? तुर्की मां वियासीं इप्साला बॉर्डर ते, उतां पोइ मां ग्रीस में इंटर थियुसि। तुर्कनि सां बि ईरान? हा ईरान सां कोऑपरेटिव माण्हू आहिनि। मां दोस्तनि खे बि इहो चवंदुसि त तव्हां जेकॾहिं घुमणु वञो था त अगस्त, सितंबर, अक्टूबर इहे 3 महीना आहिनि जंहिंमें तव्हां फस्ट क्लास तरीक़े सां घुमी सघो था।